होप वेलफेयर ट्रस्ट एसोसिएशन पारां थैलेसमिया जे ॿारनि सां गॾु थैलेसमिया केयर सेंटर नवाबशाह में जश्न आज़ादी जो प्रोग्राम मल्हायो वियो, जंहिंमें कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद मोहम्मद अब्बास बलोच, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद शहरियार गुल मेमुण, SSP शहीद बेनज़ीर आबाद महज़ूर अली ख़ान, मेयर शहीद बेनज़ीर आबाद काज़ी रशीद अहमद भट्टी ऐं रोटरी क्लब शहीद बेनज़ीर आबाद जे सदर शफ़ीकुर रहमान जद्दून समेत केतिरनि ई अहम शख़्सियतुनि शिरकत कई, जिन जश्न आज़ादी के हवाले से अलग अलग ॻाल्हाईंदे चयो त आज़ादी नेमत आहे जंहिंजो क़द्रु करणु घुरिजे। होप वेलफेयर ट्रस्ट पारां जश्न आज़ादी जूं ख़ुशियूं थैलेसमिया के ॿारनि सां मल्हाइण ते मोहसिन अबड़ो, आगा राशिद ऐं संदसि टीम खीरूं लहणे संदुनि इन अमल के यादि रखियो वेंदो। हिननि चयो त थैलेसमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी जंहिं तरीक़े सां हिन इदारे के हलाए रही आहे उन ते असीं खेनि सलाम पेश करियूं था। इन खां अॻु होप वेलफेयर जी मैडम सिद्रा आराई आयल महिमाननि खे भलीकार कई, जॾहिं त चेयरमैन प्रोफेसर अली बख्श सूमरो ऐं सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल प्रोग्राम दौरान थैलेसमिया केयर सेंटर नवाबशाह जी कारकर्दगी पेश कई। प्रोग्राम में थैलेसमिया के ॿारनि जश्न आज़ादी के हवाले से टेबलोस पेश करे मिली नगमा ॻाए दाद हासिल कयो। प्रोग्राम में डिप्टी मेयर नवाबशाह मुबशर हुसैन आराई, एडवोकेट अरशद हुसैन आराई, सैयद तहजीब काज़मी, शहजादो जसकानी, आबिद हुसैन लाशारी, नौमान मलिक, अब्दुल रज़ाक शेख, रफ़ीक अहमद बुल्लर, अल्ताफ शेरवानी, चौधरी ज़फ़र आरई, डॉक्टर नज़र हुसैन मेमन, इंजीनियर नरेश कुमार ऐं शहजाद रज़ा समेत ज़िला शहीद बेनज़ीर आबाद जूं कई शख़्सियतूं शरीक हुयूं।